हलो पाने धंधेदारी जी कर वनी हलंदी मूंसां जेकर इज्जत सां ख़ैरात नथी मिले तो पिनण खां पैसा त माण्हू वञी किथे पोड़ियो करे रिन में आहे हेठा ज़हर चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां। शानू वरी अॼुकल्ह वधीक मुड़ुस माण्हू थी वियो आहे। इहो मंझो से तो उनजी ज़ाल वधीक थी कमाए। अरे मुआ छॾ मां तोखे मां पाण थी ॾियां। चइबो त तूं मूंसां प्यार नथी करे न हूरा तोखे प्यार जी घुर्ज बि त हुजे न। प्यार जी घुर्ज कंहिंखे न थींदी आहे हूरा। 1 साल जे ॿार खे बि थींदी आहे त 100 साल जे पोड़े खे बि थींदी आहे। अमान तू भी वन हाणे त सब तुंहिंजी बि इज़त कंदा। चङो आऊं हली वेंदसि थाणे ते। शानू एतिरो बावर न कर, खुदा जो कुछ खौफ कर। रोज़ी ईअं कोन थुनबी आहे। बहितर इहो आहे त हाणे पुलिस जे अचण सां अॻु में ई बस्ती ख़ाली कजे न। इहे हर किस कोन थींदो। असां इते ई वेठा हूंदासीं। जेको थींदो उहो ॾिठो वेंदो। असां इते ई रहंदासीं। सोनी पागल वेयो पूरा ही छा थियो थई? मथे ते पटी छो बधी थई? ये कुछ न बस ये छा करी थई? कुछ ॿुधाए न त छा थियो आ? ओ ही सोनूअ जे पीए मारियो मूंखे। छो हूरा? बोड़ में लूण घणो पइजी वियो। पहिरीं मारियई पोइ वरी पाणी वठी हलियो, पटी बि कराई ऐं गरम खीर बि करे पियारी ऐं छा? ऐं माफ़ी बि पाण वरतई, परचाई बि मूंखे। पहिरियां बि कॾहिं विड़िया आहियो? इहा बि का ॻाल्हि आहे? ज़ाल मुड़ुस भला किथे कोन विढ़ंदा आहिनि। जॾहिं कमरो जे पीउ मूंखे मारींदो आहे न त पोइ परचाईंदो बि मूंखे पाण आहे। इन्हनि मर्दनि खे सवें तरीक़ा ईंदा आहिनि असां ज़ाइफ़ुनि खे परचाइण जा, छो त असां ज़ाइफ़ुनि जूं दिलियूं नरम हूंदियूं आहिनि। पैसो पंहिंजी महिनत सां कमाइण घुर्जे। छा हिन कम में महिनत कोन्हे? पर तो कॾहिं महिनत कई हुजे त तोखे ख़बर पवे न। उस में गर्मी में असां जीअं माण्हुनि जे पोयां भॼंदा वतंदा आहियूं, इहा महिनत कोन्हे। ॻाल्हि त गोरी थी ॾिसजे, पर हाणे थींदो छा? थींदो ईअं त कुझु टाइम खां पोइ पुलिस ईंदी, असांजी झुगियुनि खे बिल्डोज़र घुमाईंदी या वरी सेकू खणी वेंदी। बहितर इहो आहे त हाणे पुलिस जे अचण सां अॻु में ई बस्ती ख़ाली कजे न। इहे हर किस कोन थींदो। असां इते ई वेठा हूंदासीं। पूरा पाण खे हाणे हीअ बस्ती छॾणी पवंदी। पाण ॿिए हंधि हलंदासीं त खाईंदासीं छा? हिते त पंहिंजो ॼमियल धंधो आहे, ॾिठल वठल रस्ता आहिनि। ॿिए हंधि पाण रहंदासीं किथे, कंदासीं छा? आउं किथे नौकरी कंदुसि। नौकरी बाज़ार में विकामंदी आहे छा? हे आख़िर दुनिया में धरतीअ ते पेट पाइण जे लाइ माण्हू कुझु त कंदा हूंदा।
पाण पिनण छॾे को शरीफ़ाणो कमु कंदासीं। शर्म नथी अचे तोखे पंजनि वॾनि सां बग़ावत कंदे। तूं मूंखे ॿुधा हिन कम में कहिड़ी बुराई आहे ॿुधा। पैसो पंहिंजी महिनत सां कमाइणु घुरिजे। छा हिन कम में महिनत कोन्हे? पर तो कॾहिं महिनत कई हुजे त तोखे ख़बर पवे न। उस में गर्मी में असां जीअं माण्हुनि जे पोयां भॼंदा वतंदा आहियूं, इहा महिनत कोन्हे। मां अॻे जुमे ते मस्जिद वियोसि निमाज़ पढ़ण। उते मुल्ला चवे पियो त इंसान पाण जहिड़े इंसान जे अॻियां हथ फैलाईंदो त इहा वॾी बेशर्मी जी ॻाल्हि आहे। इहो त ठीकु आहे, पर जीअण जे लाइ खाइणु ज़रूरी आहे शानू, ऐं खाइण जे लाइ पिनण। हे माण्हू दुनिया में महिनत जी बि रोज़ी कमाइनि था। तूं त रुगो अजायूं ॻाल्हियूं कंदो आहीं शानू। हे अजायो ॻाल्हियूं कोन्हनि के, मुल्ला सही पियो चवे। छा तूं नथी चाहीं त असांजो कमरो वॾो माण्हू हुजे, हुन वटि एतिरी दौलत हुजे जो हू ख़ैरात बि माण्हुनि खे ॾे, कारियूं हुजनि, बंगला हुजनि, पैसो हुजे। बस शानू बस, किथे मूंखे ख़ुशीअ में दौरो न पइजी वञे। अॻिते न चओ। सच ॿुधाए, छा तूं इहो नथी चाहीं? मुंहिंजे चाहण सां छा थींदो? असां पंहिंजे कमरू खे वॾो माण्हू बणाईंदासीं। हा, छॾ शानू छॾ। फ़क़ीर जो पुटु फ़क़ीर ई थींदो। पोइ मंडे फ़क़ीर जो पुटु कीअं ऑफिसर थियो आहे शहर में? इहो इन जे करे जो मंडे जी ज़ाल हिकु गाॾी वारे सां भॼी वई हुई। असां वटि एतिरी दौलत किथां आई जो असां कमरू खे वॾो माण्हू बणायूं? ॾिसूं तूं में कावड़ न ॼार। मां ॾींहुं राति महिनत कंदुसि, पंहिंजे कमरू खे वॾो माण्हू बणाईंदुसि। बसि मां इहो सोचे छॾियो आहे। हा शानू, इहो कमु त हिते बि रही माण्हू करे सघे थो। हिते रही नथो थी सघे। बिरादरी वारा टोकींदा के ॿिए शहर में हलंदासीं त उन्हनि खे असांजे असलियत जी ख़बर कान पवंदी। कन खोले ॿुधी छॾ, मूंखे शरीफ़ थियण जो को शौक़ु कोन्हे को। तोखे वञिणो त तूं वञ। ईअं ई हलियो वञा? कमरो बि मूंसां गॾु हलंदो आहे। हा त पोइ वठी वञी हिनखे बि। मूंखे कंहिंजी परवाह कोन्हे का। हाँ, हे शानू, तोखे हर हाल में हीअ बस्ती छॾणी ई पवंदी। न त अनकरीब तुंहिंजी हूरा खे इहो ॾींहुं ॾिसणो पवंदो। ऐं जे तोखे धीअ ॼाई त इहो ख़तरो अञा बि वधी वेंदो। हा, तोखे मूंते एतबार कोन्हे? मूंखे त आहे, पर हुन मंडे हरामी खे कोन। हा न, हुन मंडे ई त मूंखे ॿुधायो आहे। ॾिठो हूंदई तॾहिं त। बाक़ी हुन तोखे इहो कोन ॿुधायो त हुन गाॾी में हिकु ज़ाइफ़ा बि वेठी हुई। इहो त कोन ॿुधाई। कीअं ॿुधाई? तुंहिंजे मन में शक जो विझणो हुअसि। मूंखे त तुंहिंजे प्यार जी रुत सम्झ में कोन थी अचे। हुन में का वफ़ाई कोन्हे का। जॾहिं ॾिस सते आसमान ते तुंहिंजो दिमाग़ हुजे। अड़े हाणे पंहिंजी दिलि साफ़ बि कर न हुरा। दिलि त थींदी काफ़र आहे, अहिड़ो काफ़र जेको हज़ारनि ते बि ईमान न आणे। ऐं
हिकु दुश्मन ई मानता कुर्बान थी वञे। मां वाइदो थो कयां त आईंदा तो ते को शक न कंदुसि। हा हे शानो, तोखे हर हाल में ये बस्ती छॾणी ही पवंदी। अदन करीब तुंहिंजी हूरा खे इहो ॾींहुं ई ॾिसणो पवंदो। ऐं जे तोखे धीअ ॼाई त इहो ख़तरो अञा बि वधी वेंदो। हा तोखे हितां फौरन हली वञणु घुरिजे। जे शानू कमरो खे वठी हलियो वियो त मूं वटि छा बचंदो? ऐं जे आउं हुन सां हली वञा त ख़बर न आहे नए शहर में कहिड़ा धिक था खाइणा पवनि। ऐं जे न वियसि त शानू मूंखां हमेशह लाइ विछड़ी वेंदो। हिनखे कुकड़ जो बोर ॾाढो वणंदो, उहो केरु पचाए ॾींदसि? हे कुकड़ आंदो अथई छा? हा, तोखे वणंदो आहे न? ॾाढो माल थी कमाई अॼुकल्ह। हा, अॼु मूंखे हिकु सखी मिली वियो, उन मूंखे पूरा 500 ॾिना। 500 चाहो तो तोखे 1000 भी ॾेई सघे थो। ऐं छा आउं हमेशह लाइ बलूजी होटल खां बि परे हली वेंदसि? चइबो त अॼुकल्ह मुंहिंजा ख्वाब ॾिसण लॻी आहियां। चङो चङो, घणो ख़ुशि न थी। अॼु भला मूंखे बिस्कुट बि त खारा न? हा हा, छो न ही सभु बरनियूं तुंहिंजे हवाले, जेको वणई खाओ त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए। हा खा पर बुरा अॼुकल्ह ॾाढी सुहिणी थींदी थी वञे। ऐं सोनी भागल जिन खे बि कॾहिं कोन ॾिसी सघंदसि। मंडाशल हयात जी ॿेड़ी ॿुॾई जो तो शानू जी दिलि में शक विझी छॾियो। ज़ाल मुड़ुस सां गॾु ई सुठी लॻंदी आहे, पोइ चाहे हुनखे पिन आहे या राज कराए। पोइ ठीकु आहे, तूं सामान सड़ो तयारु कर त राति जो ई था निकिरी हलूं। राति जो? मूं फ़ैसिलो करे छॾियो। कहिड़ो फ़ैसिलो? आउं तयारु आहियां, तोखे जाॾे वणे मूंखे वठी हल। हा, ये छा पई चएं तूं? ज़ाल मुड़ुस सां गॾु ई सुठी लॻंदी आहे, पोइ चाहे हुनखे पिन आहे या राज कराए।
पोइ ठीकु आहे तूं सामान सड़ो तयारु कर त राति जो ई तव्हां निकिरी हलूं। रात जो असां राति जे अंधेरे में ई न बस्तीअ मां निकिरी सघूं था, छो त असांखे बस्तीअ में कंहिं निकिरंदे ॾिसी वरितो त बिरादरी जे दस्तूर मूजिबि तोखे मूंखां अलॻि करे छॾींदा। पर नूराम तूं उन्हनि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते परेशान न थींदी कर। ज़िंदगीअ में इहे नंढियूं नंढियूं ॾुखियायूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। हेखलो न सम्झ पाण खे, मां आहियां न तोसां गॾु। ज़ुल्म न कर, असां फ़क़ीर माण्हू आहियूं। छॾ मूंखे वञण ॾे, मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। सभु ख़बर आहे असांखे, सभु ख़बर आहे।